असांजे टे ॻोठनि बिजली कटे विया आहिनि। जेकॾहिं फॉल्ट गोरख में आहे ॿ जी लाइन कटे छॾियो। जेकॾहिं खलील खे असां हाणे बि चए थो तव्हां असांखे 12,000 रुपया ॾियो, तव्हांखे मां लाइन स्टार्ट करे थो ॾियां। अॼु जेका असांजा ॿचड़ा आहिनि तव्हां हाली ॾिसो, उते पाणी पीअण लाइ कोन्हे। हिकिड़ो ट्यूबवेल आहे जंहिंमां असां पाणी भरींदा आहियूं, उहो बि 3-4 किलोमीटर परे आहे। कॾहिं बि साईं बिजली खे कॾहिं को तालो लॻो आहे, तालो कपिड़नि खे लॻंदो आहे, पेती खे लॻंदो आहे, असांजे हिन बिजली खे तालो लॻो पियो आहे। इहो ज़ुल्म आहे, एॾो ज़ुल्म आहे। असांजा हे जेके आहिनि ॾिसो, हे छिता थी निकिता आहिनि। कॾहिं असां ॿ निकिता न आहियूं, कॾहिं असां धरणो न हणियो आहे। हाणे असांखे पाणी पीअण लाइ कोन्हे। चोथों ॾींहुं बंदि लॻी पई आहे, तंहिंखे बिजलियुनि ताला हणी विया आहिनि, या हिते कुड़ धाड़ियल हूंदा आहिनि। हिकु सरकारी नुमाइंदो आहे, भला असां आम आहियूं, कंहिंजो बि बिजली जंहिंजो बिल न आहे क्लियर उन जो हुतां कटे। हाणे असांजा टे ॻोठ आहिनि, वाही पांदी खां, कंडे बबर खां, ड्रग खां या हाजी खान खां पाणी भरे अचूं। ख़ुदा न करदा को असांजो माण्हू मरी पए, उन लाइ गुसल असां पाणी आणूं किथां? जो हुनखे चऊं था 10,000 ॾियो, 12,000 ॾियो, मां तव्हांखे बिजली स्टार्ट करियां। छो हुनजी बिजली पंहिंजी आहे छा? चौथों ॾींहुं आहे। मसालो इहो आहे, बिजली असांखे कोन था ॾियनि, न बिजली न ताला हयूं पिया आहिनि बिजली खे। गाॾी थो चए त हाणे मूंखे पैसा ॾियो, 20,000 ॾियो, 3 महीने ते ॾियो, पोइ मां हलराए ॾींदोसांव। रुगो पैसा थो घुरे, ॿियो कुझु बि नथो चए। चए थो मां पैसा ॾींदो त हलराए ॾींदोसांव, न त न हलराए ॾींदो। पाणी कोन्हे, बल्ब एतिरी बिजली था ॾियनि। 3 कलाक ॾियनि, 24 कलाकनि में 3 कलाक ॾियनि। कलाक सुबुह जो, कलाक मंझंदि जो, कलाक शाम जो। असां वटि रुगो पाणी पीअण जो थिए, ॿिए असांखे बिजली कान थी खपे। असां सां ज़ुल्म आहे छा आहे? न असां वटि नलको आहे, न असां वटि वाटर सप्लाई आहे। सॼी हुकूमत न हाल आहे। असां पाणी पीअण जे लाइ परेशान आहियूं। असां पाणी जा हक़दार बि न आहियूं। हुकूमत खां पाणी बि नथा वठी सघूं। वरी बिजली आहे उहा बि नथा ॾियनि, हिकिड़ो कलाक बि नथा ॾियनि जो असां रुगो पाणी बचनि खे ॾियूं, को पाणी पीऊं, को कंहिं माल खे ॾियूं। असां वटि पाणी कोन्हे, असां इन जे लाइ धरणो आयो आहे।